पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी, जिन अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे ज़बरदस्त धमाकेदार सीन ॾिसण वटा मिलंदा, जंहिंमें हाणे चाकर ख़ान खे जेको आहे हमिलो करे कुझु न कुझु इन जो शक वरी सांवल ॾे फिराईंदा ऐं चाकर ख़ान खे चवंदा हीउ सभु कुझु सांवल कयो आहे। इहे जाबर वारा कंदा, जंहिंमें इन्हनि जो पंहिंजो मतिलबु मफ़ाद आहे हसीना बेगम जो, होॾां वरी जेको आहे रुंडे जो बि सभिनी जो मफ़ाद गॾियल आहे। इन्हनि खे हिकु थियणो पवंदो। इहे ॿई धुरियूं टई हिकु थी करे पोइ चाकर ख़ान ते कोशिशि कंदा वार करण जी, जंहिंमें बदनाम कयो वेंदो सांवल खे। अहिड़े हिसाब सां सांवल खे बदनाम करण जी पूरी ही कोशिशि ऐं प्लैनिंग कंदा, जंहिंमें वक़्ती तौरु थी सघे थो ही कामयाबु थियनि। बाद में हिननि जो दून कारो थींदो, मुंहुं अछो थींदो, जॾहिं हिनखे सांवल खे पूरो यकीन ईंदो त चाकर खे पूरो यकीन ईंदो त सांवल बेगुनाह आहे। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे।